जी त हॉलीवुड बॉलीवुड जो फिल्मूं तैयार वाह ऐं सिंध में एक बेहतरीन मिक्स कॉमेडी एक्शन फिल्म अचे पई दोस्ती ऐं दुश्मनी जो डायरेक्टर आहे मक़सूद मला, को डायरेक्टर आहे ताहिर मोलाई ऐं फिल्म में बेहतरीन अदाकार आहिनि, बेहतरीन कमु हले पियो ऐं फिल्म अचे पई ईद जे ॾींहुं ॾिसणु न विसारींदा दोस्तो। अञा अॻिते छा आहे लिखियलु वाह ऐं हिन में बेहतरीन कास्ट आहे, बेहतरीन अदाकार आहिनि, बेहतरीन कॉमेडी आहे वाह। छोकिरी बि भली हूंदा साईं, अरे लाहूती बि भलो अथसि, फोटो ॾिस कहिड़ो अथसि, हे वरी केरु आहे, नओं छोकिरो थो लॻे यार, हीरो हूंदो पक। ऐं ईद में बाक़ी ॿ ॾींहं बचा आहिनि, पंहिंजूं तयारियूं सिंध वासियुनि मुकमिल करे छॾियूं आहिनि ऐं तव्हां बि कयो ऐं उज़ाइ जूं तयारियूं बि कयो। घणो कुझु लिखियलु आहे ऐं बराए महिरबानी ईद जे ॾींहुं पंहिंजे ॿारनि ते सख़्ती कयो, ॿाहिरि न कढो, गाॾियूं कढी था वञनि पोइ व्हीलिंग था कनि, पोइ एक्सीडेंट था थियनि। हा इहा ॻाल्हि सही आहे, मां पंहिंजे छोरनि खे पासदराणी ॿधी विहारींदुमि, बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। फिल्म बि ॾिसंदासीं होटल ते, होटल इन ते फिल्म ॾिसबी इन ते फिल्म जो नालो ई दोस्ती दुश्मनी आहे, माना दोस्ती बि हूंदी, दुश्मनी बि हूंदी, छेड़ा बि हूंदा, प्यार बि हूंदो, मोहबत बि हूंदी, वॾो मज़ो थींदो, फिल्म ॾिसबी। ख़बर बि हर असां रोडनि ते आयासीं त अधु रस्ते में ख़तमु हली वेंदो, घणो कुझु आहे। हाणे मां इहो ॿुधाईंदो रहां दोस्तनि खे बाबा ईद जे ॾींहुं मतां मां फेसबुक या व्हाट्सएप या यूट्यूब या ॿियो शयुनि ते न अची सघां छो त मतां गोश्त जे पोयां वञा, सो सभिनी खे एडवांस में ईद मुबारक।